ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची साइड एरिया हबीब चौरंगी वटि बस ऐं ट्रक में टक्कर सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियलनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे कराची खां ॾियूं। कराची जे साइट एरिया हबीब चौरंगी वटि बस ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियलनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। कराची जे साइट एरिया हबीब चौरंगी वटि बस ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे दौरान ज़ख़्मी थियलनि खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। कराची जी साइट एरिया आहे जिते हबीब चौरंगी वटि बस ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियलनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। कराची साइट एरिया जे हबीब चौरंगी वटि बस ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। कराची जो रिपोर्टर इसाक सरकी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। आगाह कजो इसाक इन हवाले सां। नाज़रीन, अव्हांखे ही ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं पिया। कराची साइट एरिया हबीब चौरंगी वटि बस ऐं ट्रक में टक्कर सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियलनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं पिया। कराची साइट एरिया हबीब चौरंगी वटि बस ऐं ट्रक में टक्कर सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।